असीं सुरहाण जा गेसू सबा बणिजी संवारियूं था। कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं। न कंडनि खे था कीकारियूं, न थूहर सां रखूं यारियूं, मगर राबेल जा नौकर गुलाबनि जा ग़ुलाम आहियूं। प्यारा दोस्तो, अॼु असां नगर पार्क जे शहर में मौजूदु आहियूं। असां सां असांजे सथ में साईं शबीर मेमून साहब, साईं पपन भट्टी साहब, क़ाबिल एहतराम प्रोफेसर साईं अल्लाह रिनो दर्स साहब, प्रोफेसर साईं अब्दुल अज़ीज़ साहब, साईं आफ्ताब निज़ामानी साहब, साईं नज़ाकत निज़ामानी साहब, डॉक्टर हुसैन बख्श नूनारी साहब, प्रोफेसर मुमताज़ अली समूह साहब ऐं आऊं ख़ालिक दर्स। असीं तव्हां सां मुखातिब आहियूं। फिदा डीपलाई पंहिंजे आवाज़ में फन में बिछोड़ने वजह से यो छद खड़ी